उफ अल्लाह, बस हाणे घणो थियो। मां भी हाणे बगैर ॻाल्हाइण जी रही नथी सघां। बस खत्म। सेम इज यू ममा। वीडियो में तो को भी ट्विस्ट ही ना है। यो तजुर्बो भी नाकाम रहो। ओहो बाबा गाल समझो तजर्बो नाकाम नाहे हूंदो। हर घर जो पांजो पांजो निजाम हूंदो आ। आई असांजो शोर ही इन घर जी सूंह आहे। ही वीडियो भी वायरल न थी। छो? साइलेंट फैमिली चैलेंज फेल। छा मतलब? शोर ही सोशल मीडिया ते वायरल थींदो, ख़ामोशी न? हाँ भाॼी ई थींदो आहे। बस मतलब त शोर वापस थियण घुर्जे। बस खत्म। बाबा गाल समझो ट्राई टू अंडरस्टैंड। शोर ऐं आवाज में फर्क आ। हर फर्द जी सुञाणप उन जो आवाज हूंदो आ। इन लाइ आवाज जिंदा ऐं बुलंद रखजे। हाँ ओफो कॾहिं बंदि न थींदो। खामोशी गफलत आ। पुट खामोशी ॾाहप समझो छो कोन था। ट्राई टू अंडरस्टैंड। मुंहिंजा बच्चा इहो जेकॾहिं ख़ामोशीअ वारो ड्रामो असां न रचायूं हा न त तो वारी तुंहिंजी ऐं मूं वारी मुंहिंजी ज़बान काकड़े खां कटे छॾे हा। सफ़ा काकड़े खां हाओ मातो भेण। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।